इतने असां भी अहम ख़बर शेयर कंदासीं। डोकरी मां जिथे नींगरीअ सां ॾाढाई वारे मामले जो SSP नोटिस वरितो आहे, जॾहिं त SHO डोकरी इल्ताफ़ वधू मुअतल कयो वियो आहे ऐं अज़हर मंगी खे नओं SHO मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। डोकरीअ में नींगरीअ सां ॾाढाई वारे मामले जो SSP नोटिस वठी छॾियो आहे। SHO डोकरी इल्ताफ़ वधू मुअतल थी वियो आहे, जॾहिं त अज़हर मंगी नओं SHO मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां ताईं पहुचाईंदासीं। डोकरीअ में नींगरीअ सां ॾाढाई वारे मामले जो SSP नोटिस वठी छॾियो आहे। SHO डोकरी इल्ताफ़ वधू मुअतल थी वियो आहे, जॾहिं त नओं SHO अज़हर मंगी मुक़ररु कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर यासिर मंगी। जी यासिर मंगी, वधीक छा अपडेट आहे? जी बिल्कुल 7 ॾींहं अॻु डोकरीअ में 5 वरनि जी नींगरीअ सां व्याप्तीअ जो मामलो पेश आयो, जंहिंखां पोइ वाट्सअप डोकरी थाणे ते केस दाख़िल करायो, जंहिंमें SHO अल्ताफ़ वधू जेको आहे कुझु सुस्तीअ जो मुज़ाहिरो कयो ऐं शुरूआती इब्तिदाई तौर ते जेको सिर्फ़ हिकु तकनी MC दाख़िल कई, जॾहिं FIR बि दाख़िल न कई हुई ऐं उन खां पोइ जेको आहे वरी जवाबदार गिरफ़्तार करण में काफ़ी देरि लॻी वई, जंहिंखां पोइ गुज़िरियल ॾींहुं जेको आहे नींगरीअ जे वाक़े जेको आहे पुलिस जे आला अमलदार सां हिकु गॾिजाणी थी, जंहिंमें उन्हनि शिकायत कई SHO जे ख़िलाफ़ त हू जेको आहे SHO जेको आहे हिन केस खे सीरियसली नथो वठे, जॾहिं त हू इन केस में जेको आहे कुझु ॿिया जवाबदार जेके हुन जा नाला लिखाइण चाहिनि था, त पर जेको SHO जेको आहे सिर्फ़ु हिकु जवाबदार जो नालो जेको आहे लिखणु चाहे थो, जंहिंखां पोइ जेको आहे हुनजी इहा बेतमादी जेको आहे हुनखे एतमाद करे जेको आहे पुलिस जे आला अमलदारनि जेको आहे SHO अल्ताफ़ वधू खे हींअर मुअतल करे छॾियो आहे, रिपोर्ट कयो आहे जेको आहे लाड़काणे, जॾहिं त जेको आहे अज़हर मंगी नाले SHO जेको आहे मुक़ररु कयो, जीअं चार्ज संभाले वठी आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।